ॿिए पासे अहम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं नाज़रीन त सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जैकबाबाद, नौशेरो फिरोज़, जामशोरी ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। आम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं नाज़रीन सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मीरपुर ख़ासि, जैकबाबाद, नौशेरो फिरोज़, जामशोरो ऐं ॿियनि शहरनि में नंढी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शुरू थियो आहे, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा ग़ैर मामूली बि इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जैकबाबाद, नौशेरो फिरोज़, जामशोरी ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। जैकबाबाद जी छा सूरत हाल आहे, हिन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे जैकबाबाद मां धरती टीवी जो रिपोर्टर हुज़ूर बख़्श मुगेरी। हुज़ूर बख़्श, जैकबाबाद जी छा सूरत हाल आहे, हिन हवाले सां वधीक अपडेट ॾिजो। यूनियन काउंसिल रांझनपुर बलदियाती इलेक्शन जे हवाले सां ज़िलाई मेंबर जे सीट सां पोलिंग जो अमलो जारी आहे। ही यूसी सरदार मोहसिन चनोय जे इस्तीफ़ा ॾियण बाद ख़ाली थी हुई, जिते अॼु इलेक्शन कराई पई वञे। हिन सीट जे लाइ टोटल 7 उम्मीदवार आहिनि, जिन मां पीपल्स पार्टी जो सरदार अहमद अली चन्ना, जेयूआई जो आबिद हुसैन बुरड़ो विच में कांटे जो मुक़ाबलो थी रहियो आहे। हिन यूसी में टोटल वोटरनि जो तादाद 11,000 जे क़रीब आहे, जॾहिं त पोलिंग स्टेशन जे गर्मी सबबि ट्रेनिंग आउट तमामु घटि नज़र अची रहियो आहे। 9 पोलिंग स्टेशननि मां 5 पोलिंग स्टेशन जे असास आहिनि, जॾहिं त हिकु इंतिहाई अहसास करार ॾिनो वियो आहे, जंहिं बाद सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। 140 खां मथे पुलिस एहलकार ऐं ऑफिसर ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे, हुज़ूर बख़्श मुगेरी अपडेट ॾियण जे लाइ वॾी महिरबानी। आम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं नाज़रीन सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जैकबाबाद, नौशेरो फिरोज़, जामशोरी ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी चूंड मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा ग़ैर मामूली बि इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जैकबाबाद, नौशेरो फिरोज़, जामशोरी ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह जो 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। भिरिया सिटी छा सूरत हाल आहे, हिन सां असां लाइन ते मौजूदु आहे सिराज मीर साहिब। सिराज मीर, भिरिया सिटी छा सूरत हाल आहे, पोलिंग जो अमल किथे पहुतो आहे, हिन हवाले सां वधीक अपडेट ॾिजो। जी यूनियन काउंसिल शेमी देरो ऐं यूनियन काउंसिल मोलण जी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी जेके ख़ाली पियल सीटूं उन ते जेको आहे ज़िमनी इलेक्शन लाइ जेको आहे उहो पोलिंग स्टेशन जो जेको हिन वक़्तु जेको अमल जेको उहो जारी आहे। ऐं यूनियन काउंसिल शेमी देरो में जेको आहे 8 पोलिंग स्टेशनूं जेको आहे उहो क़ाइमु कयूं आहिनि, जॾहिं त यूनियन काउंसिल जेको आहे मोलण में जेको आहे 9 पोलिंग स्टेशनूं ऐं 25 जेको आहे उहो बूथ जेको आहे क़ाइमु कया विया आहिनि। ऐं शेमी देरो में जेको आहे 1,355 वोट ऐं जेको यूसी जेको मोलण आहे उते 1,200 जेको आहे वोट जेको आहे पंहिंजे हक़ जो जेको आहे उहो इस्तेमालु कंदा। जॾहिं त यूनियन काउंसिल मोलण में 4 उमेदवार ऐं जेको आहे शेमी देरो में जेको आहे 3 उमेदवार जेको आहे उहो आम्हूं साम्हूं आहिनि। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो वञा त जेको आहे ठारू शाह यूसी दाली ऐं मेरापुर में जेको आहे उहो पीपुल्स पार्टी जा उमेदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि। ठीकु आहे सिराज मीर, अपडेट ॾियण जे लाइ वॾी महिरबानी।
आम ख़बर खां वाक़िया आगाह कराइण आहियूं नाज़रीन। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहरो फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहरो फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सेवण जी छा सूरत आहे, हिन सां असां लाइन ते मौजूदु आहे सेवण मां धरती टीवी जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। रियाज़, सेवण जी छा सूरत आहे, पोलिंग जो अमल किथे पहुतो आहे, हिन हवाले सां वधीक अपडेट ॾिजो। बिल्कुलु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जीअं जामशोरे ज़िले में जेको आहे यूनियन काउंसिल चन्ना आहे, उते जेको आहे सो पोलिंग स्टेशन जो जेको अमल आहे, जिते वाइस चेयरमैन जी जेका सीट ख़ाली थी, उते जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जो उमेदवार आहे ऐं हिकु आज़ादु उमेदवार आहे ACP उमेदवार में जेको आहे सो मुक़ाबिलो आहे। पोलिंग स्टेशन सुबुह 8 वजे खां जेको आहे सो जारी आहे। हिन वक़्तु जेको आहे सो पोलिंग अमल जारी हुअण करे तेज़ गर्मी हुअण करे जेको पोलिंग जेको रेशो आहे वोटरनि जो, उहो बिल्कुलु घटि आहे। हिन वक़्तु ताईं जेको आहे सो तक़रीबन यूनियन काउंसिल चन्ना जो जेको पोलिंग स्टेशन करमपुर आहे, जेको वॾे मां वॾो जेको आहे सो जेको पोलिंग स्टेशन ॿुधाए पियो वञे, जिथे वोटरनि जो वॾो तइदाद आहे, पर हुन वक़्तु 250 खां तक़रीबन 250 वोट कास्ट थी चुका आहिनि, छाकाणि त वोटरनि जो जेको रेशो बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। ठीकु आहे रियाज़ हुसैन जमाली, अपडेट ॾियण जे लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहरो फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहरो फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवड़, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं नाज़रीन, मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहरो फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। दादू जी छा सूरत आहे, हिन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे दादू मां धरती टीवी जो रिपोर्टर नसीर शेख। नसीर, पोलिंग जो अमल जारी आहे, दादू में छा सूरत आहे, हिन हवाले सां वधीक अपडेट ॾिजो। खूबी सां अमन अमान सां इलेक्शन जो मरहलो हलंदड़ आहे, जॾहिं त इलेक्शन कमीशन तरफ़ खां सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ामात कया विया आहिनि, पर वोटरनि जो जेको टर्न आउट आहे उहो आहिस्ता आहिस्ता हले पियो। माण्हुनि जी तवजो वोटनि तरफ़ घटि नज़र अचे पई। शाम जो 5 बजे ताईं उहो आख़िरी जेका पोलिंग जो मुक़ररु थियल वक़्तु आहे, उन बैदि मालूम थींदो त केतिरा वोट कहिड़ी पोलिंग ते कास्ट थिया। जॾहिं त ज़िले दादू जे डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह तरफ़ खां ऐं जॾहिं त SSP रिटायर सदाम हुसैन, रिटायर कैप्टन सदाम हुसैन जे तरफ़ खां पिणु सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। ऐं जॾहिं त प्रेस जे रिपोर्टरनि खे पिणु पासूं जारी कयूं वयूं आहिनि ऐं पोलिंग
जे चइनी तालुकनि में मुख़्तलिफ़ स्टेशन मुख़्तलिफ़ जेके बि यूनियन काउंसिल हुयूं ख़ाली थियल सीटुनि ते हींअर पोलिंग जो मरहलो हलंदड़ आहे ऐं इहो सुबुह 8 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मरहलो पंहिंजे तकमील ताईं पहुचंदो। जॾहिं त जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि जंहिंमें हिसो वरितो आहे, जंहिंमें जमात उलमा आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि इलेक्शन में हिसो वरितो आहे। जी ठीकु आहे नसीर शेख, अपडेट ॾियण जे लाइ वॾी महिरबानी। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। नाज़रीन वाक़िअ ॿुधाईंदासीं त मीरपुर ख़ासि, चिकबाबाद, नौशहर फिरोज़, जामशोरे ऐं ॿिनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहर फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी मकानी चूंड जे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। अहम ख़बर खां वाक़िअ आगाह करे नाज़रीन, सिंध जे 17 ज़िलनि में मकानी इदारनि जी ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी आहे। मीरपुर ख़ासि, जेकबाबाद, नौशहर फिरोज़, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में नंढी मकानी चूंड जारी आहे। घोटकी, सेवण, दादू, सिजावल में बि नंढी मकानी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। नाज़रीन, साॻी भरिसां यूनियन काउंसिल निंदापुर जे वार्ड नंबर 3 ते वोटिंग जो अमल जारी आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तुफ़ैल आफ्ताब कोराई। जी,